ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 6/1/2025। मिठा मिठा भावदर चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांजो हिकु हिकु बोल ॾाढो मिठो फर्स्ट क्लास हुजणो खपे। जीअं बाप दुख हरता सुख करता है ईअं बाप समान सभिनि खे सुख ॾियो। प्रश्न: लौकिक मित्र संबंधनि खे ज्ञान ॾियण जी युक्ति छा आहे? उत्तर: कोई बि मित्र संबंधी आदि आहे उन्हनि सां ॾाढी नम्रता सां प्रेम भाव सां मुस्कुराईंदे उहे ॻाल्हि करणी आहे। सम्झाइणो खपे इहा उहो ई महाभारत लड़ाई आहे। बाबा रुद्र ज्ञान यज्ञ रचियो अथई। मां तव्हांखे सत्य चईंदो आहियां कि भक्ति आदि त जन्म जन्मांतर कई, हाणे ज्ञान शुरू थींदो आहे। जॾहिं मौक़ो मिले त ॾाढी युक्ति सां ॻाल्हि करो। कुटुंब परिवार में ॾाढो प्यार सां हलो, कॾहिं कंहिंखे दुख न ॾियो। गीता आख़िर उहो ॾींहुं आयो अॼु। ओम शांति। जॾहिं कोई गीत वॼंदो आहे त ॿारनि खे पंहिंजे अंदरि उनजो अर्थ कढणो खपे, सेकेंड में निकिरी सघंदो आहे। इहा बेहद जे ड्रामा जी ॾाढी वॾी घड़ी आहे। भक्ति मार्ग में मनुष्य पुकारदा बि आहिनि। जीअं कोर्ट में केस ईंदो आहे त चईंदा आहिनि न कॾहिं सुनवाई थिए, कॾहिं बुलावो थिए, त असांजो केस पूरो थियो त ॿारनि जो बि केस आहे। कहिड़ो केस? रावण तव्हांखे ॾाढो दुखी ठातो अथई। तव्हांजो केस दाख़िल थींदो आहे वॾे कोर्ट में। मनुष्य पुकारदा रहंदा आहिनि, बाबा अचो, अची करे असांखे दुखनि सां छुड़ायो। हिकु ॾींहुं सुनवाई त ज़रूरु थींदी। बाप ॿुधंदा बि आहिनि, ड्रामा अनुसार ईंदा बि आहिनि, बिल्कुलु पूरे टाइम ते ईंदा आहिनि। उन में हिकु सेकेंड जो बि फ़र्क़ु न पइजी सघंदो आहे। बेहद जी घड़ी केतिरी एक्यूरेट हलंदी आहे। हिते तव्हां वटि हिकु इहा नंढी घड़ी बि एक्यूरेट न हलंदी आहे। यज्ञ जो हर कार्य एक्यूरेट हुजणो खपे, घड़ी बि एक्यूरेट हुजणी खपे। बाप त ॾाढो एक्यूरेट आहे। सुनवाई ॾाढी एक्यूरेट थींदी आहे। कल्प कल्प जे संगम ते एक्यूरेट टाइम ते ईंदा आहिनि। त ॿारनि जी हाणे सुनवाई थी, बाबा आया आहिनि। हाणे तव्हां सभिनि खे सम्झाईंदा आहिनि। अॻियां तव्हां बि न सम्झंदा हुयो कि दुख केरु ॾींदो आहे। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि। रावण राज्य शुरू थींदो आहे द्वापर खां। तव्हां ॿारनि खे मालूम पियो न, बाबा कल्प कल्प संगम युग ते ईंदा आहिनि। इहे आहे बेहद जी राति। शिव बाबा बेहद जी राति में ईंदा आहिनि। श्री कृष्ण जी ॻाल्हि न आहे। जॾहिं घोर अंधियारे में अज्ञान में सुम्ही पिया हूंदा आहिनि तॾहिं ज्ञान सूर्य बाप ईंदा आहिनि ॿारनि खे ॾींहं में वठी वञण लाइ। चईंदा आहिनि मूंखे यादि करो, शुची पदत खां पावन ठहिणो आहे। बाप ई पदत पावन आहे। उहा जॾहिं अचे तॾहिं त सुनवाई थिए न। उहा हाणे तव्हांजी सुनवाई आहे थी आहे। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां पदतनि खे पावन ठाहिण जो तव्हांखे केतिरो सहज उपाय ॿुधाईंदो आहे। अॼुकल्ह ॾिसो साइंस जो केतिरो ज़ोर आहे। एटॉमिक बॉम्ब्स आदि जो केतिरो ज़ोर सां आवाज़ु ईंदो आहे। तव्हां ॿार साइलेंस जे बल सां साइंस ते विजय पाईंदा आहियो। साइंस खे योग बि चइबो आहे। आत्मा बाप खे यादि कंदी आहे। बाबा तव्हां आया आहियो त असां शांति धाम में वञी करे निवास कंदासीं। त तव्हां ॿार इन योग बल सां, साइलेंस जे बल सां साइंस ते जीत पाईंदा आहियो, शांति जो बल प्राप्त कंदा आहियो न। साइंस सां ई इहो सॼो विनाश थियणो आहे। साइलेंस सां तव्हां ॿार विजय पाईंदा आहियो। बाहुबल वारा कॾहिं बि विश्व ते जीत न पाए सघंदा आहिनि। इहे पॉइंट्स बि तव्हांखे प्रदर्शनी में लिखणी खपे। दिल्ली में ॾाढी सर्विस थी सघंदी आहे। छो जी दिल्ली आहे सभिनि जो कैपिटल। तव्हांजी बि दिल्ली ई कैपिटल हूंदी। दिल्ली खे ई परिस्थान चइबो। पांडवनि जी किला त न आहिनि। किला तॾहिं ॿधबा आहिनि जॾहिं दुश्मन चढ़ाई कंदा आहिनि। तव्हांखे त किले आदि जी दरकार न रहंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो
साइलेंस जे बल सां पंहिंजो राज्य स्थापना कंदा आहियूं। उन्हनि जी आहे आर्टिफिशियल साइलेंस, तव्हांजी आहे रियल साइलेंस। ज्ञान जो बल, शांति जो बल चइबो आहे न, नॉलेज आहे न, नॉलेज आहे पढ़ाई आहे। पढ़ाई सां ई बल मिलंदो आहे। पुलिस सुप्रिटेंडेंट ठहींदा आहिनि, केतिरो बल रहंदो आहे। उहे सभु जिस्मानी ॻाल्हियूं दुख ॾियण वारियूं। तव्हांजी हर ॻाल्हि रूहानी आहे। तव्हांजे मुख सां जो बि बोल निकिरंदा आहिनि, उहो हिकु बोल अहिड़ो फर्स्ट क्लास मिठो हुजे जो ॿुधण वारो ख़ुशि थी वञे। जीअं बाबा दुख हरता सुख करता है, ईअं तव्हां ॿारनि खे बि सभिनि खे सुख ॾियणो आहे। हीअं तव्हां ॿारनि खे बि सभिनि खे सुख ॾियणो आहे। कुटुंब परिवार में बि दुख आदि न हुजे। त असां ॿारनि खे बि छा ॾियणो आहे, सभिनि खे सुख ॾियणो आहे। जीअं बाबा दुख हरता आहे न, क़ाइदे अनुसार सभिनि सां हलिणो आहे, वॾनि सां गॾु प्यार सां हलिणो आहे। मुख सां अक्षर अहिड़ा मिठा फर्स्ट क्लास निकिरनि जो सभु ख़ुशि थी वञनि। चओ शिव बाबा चईंदा आहिनि, मनमना भव, ऊच ते ऊच मां आहियां। मूंखे यादि करण सां ई तव्हांजा विक्रम विनाश थींदा। ॾाढो प्यार सां ॻाल्हि करणी आहे। सम्झो कोई वॾो भाई हुजे त चओ, दादाजी शिव बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। शिव बाबा जंहिंखे रुद्र बि चइबो आहे, उहो ई ज्ञान यज्ञ रचंदा आहिनि। श्री कृष्ण ज्ञान यज्ञ अक्षर न ॿुधंदा, रुद्र ज्ञान अक्षर चईंदा आहिनि, रुद्र ज्ञान यज्ञ चईंदा आहिनि। त रुद्र शिव बाबा इहे यज्ञ रचियो अथई। राजाई प्राप्त करण जे लाइ ज्ञान योग बाबा सिखलाइनि था न। बाबा चईंदा आहिनि भॻवान वाचा मामेकम यादि करो। छो जी हाणे सभिनि जी अंत घड़ी आहे, वानप्रस्थ अवस्था आहे न, सभिनि खे वापसि वञिणो आहे। मरण समय मनुष्य खे चईंदा आहिनि न, ईश्वर खे यादि करो। हिते ईश्वर स्वयं चईंदो आहे, मौत साम्हूं बीठो आहे, इन्हनि सां कोई बची न सघंदो आहे। अंत में ई बाप अची करे चईंदा आहिनि कि ॿार मूंखे यादि करो, त तव्हांजा पाप भस्म थी वेंदा। इन्हनि खे यादि जी अग्नि चइबो आहे न। अंत में ई बाबा अची करे चईंदा आहिनि कि ॿार मूंखे यादि करो, त तव्हांजा पाप भस्म थी वेंदा। इहा थींदी आहे यादि जी अग्नि। बाबा चईंदा आहिनि, बाप गारंटी कंदा आहिनि कि हिन सां तव्हांजा पाप दग्ध थी वेंदा, विक्रम विनाश थी वेंदा। पावन ठहिण जो ॿियो कोई उपाय न आहे। पापनि जो बोझ सिर ते चढ़ंदे चढ़ंदे खाध पाईंदे सोनो 9 कैरेट जो थी वियो। 9 कैरेट खां पोइ मुलमो थी वेंदो आहे न। हाणे वरी 24 कैरेट कीअं ठहे, आत्मा प्योर कीअं ठहे। प्योर आत्मा खे जेवर बि प्योर मिलंदो। कोई मित्र संबंधी आहे त हुन सां ॾाढो नम्रता सां, प्रेम भाव सां, मुस्कुराईंदे हुए ॻाल्हि करणी खपे, है न। हुननि सां ॻाल्हि करणी खपे, सम्झाइणो खपे। हीअ त उहा ई महाभारत लड़ाई आहे, हीअ रुद्र ज्ञान यज्ञ बि आहे। बाप द्वारा असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज मिली आहे, है न। ये रुद्र ज्ञान यज्ञ बि आहे। सम्झाइणो खपे, इहा उहा ई महाभारत लड़ाई आहे, ये रुद्र ज्ञान यज्ञ बि आहे। बाप द्वारा असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज मिले थी। ऐं किथे बि इहा नॉलेज मिली न सघे। मां तव्हांखे सत्य चईंदो आहियां, इहा भक्ति आदि त जन्म जन्मांतर कई। बाबा चईंदा आहिनि कि इहा भक्ति आदि त तव्हां जन्म जन्मांतर कई, हाणे ज्ञान शुरू थींदो आहे। भक्ति आहे राति, ज्ञान आहे ॾींहुं। सत्य में भक्ति हूंदी न आहे। ईअं ई युक्ति सां ॻाल्हि करणी खपे। जॾहिं कोई मौक़ो मिले तॾहिं तीर मारणो खपे, त समय ऐं मौक़ो ॾिसिबो आहे। के मित्र संबंधी आदि सां ईअं न, हुननि सां गॾु रहंदा आहियूं त असां सॼो ॾींहुं हुननि खे ज्ञान ॾींदा रहूं न। ॾाढी
समय ॾिसी करे, मौक़ो ॾिसी करे तीर मारणो है न, त उन्हनि खे उहो तीर लॻंदो। बाबा चईंदा आहिनि न त ईअं चईंदासीं त चईंदा ई त सॼो ॾींहुं ॾींदा रहंदा आहिनि ज्ञान ॾियण जी बि ॾाढी युक्ति खपे। बाप युक्तियूं त सभिनि जे लाइ ॿुधाईंदा रहंदा आहिनि। पवित्रता त ॾाढी सुठी आहे न। इहे लक्ष्मी नारायण असांजा वॾा पूज्य आहिनि, पूज्य पावन पोइ पुजारी पतित ठहिया। पावन जी पतित वेही पूजा करनि इहो शोभदो न आहे, है न। पावन आत्माउनि जी पतित वेही पूजा करनि इहो शोभदो न आहे। कई त पतित सां दूर भॼंदा आहिनि, वल्लभचारी कॾहिं पांव खे छुइण न ॾींदा आहिनि, सम्झंदा आहिनि इहे छीछी मनुष्य आहिनि। मंदरनि में बि हमेशह ब्राह्मण खे ई मूर्ति छुइण जो अलाव रहंदो आहे, है न। शूद्र मनुष्य अंदरि वञी करे छुई न सघंदा आहिनि। उते ब्राह्मण माण्हू ई उन्हनि खे सनानु आदि कराईंदा आहिनि। ॿियो कंहिंखे वञण न ॾींदा आहिनि। फ़र्क़ु त आहे न। हाणे उहो त कुख वंशावली आहिनि, तव्हां त मुख वंशावली सचा ब्राह्मण आहियो। तव्हां हुन ब्राह्मणनि खे सुठो सम्झाए सघंदा आहियो कि ब्राह्मण 2 प्रकार जा हूंदा आहिनि। हिकु त प्रजापिता ब्रह्मा जे मुख वंशावली, ॿिया आहिनि कुख वंशावली। ब्रह्मा जे मुख वंशावली ब्राह्मण आहिनि ऊच ते ऊच चोटी। यज्ञ रचंदा आहिनि त बि ब्राह्मणनि खे मुक़ररु कबो आहे। इहे पोइ आहे ज्ञान यज्ञ। ब्राह्मणनि खे ज्ञान मिलंदो आहे जो पोइ देवता ठहींदा आहिनि। वरण बि सम्झायो आहे न, जो सर्विसेबल ॿार हूंदा उन्हनि खे सर्विस जो शौक़ु रहंदो। किथे प्रदर्शनी हूंदी त झटि सर्विस ते भॼंदा। असां वञी करे ईअं पॉइंट सम्झाईंदासीं। प्रदर्शनी में त प्रजा ठहिण जो व्यंग मार्ग आहे न। आपे ई ढेर जा ढेर अची वेंदा, त सम्झाइण वारा बि सुठा हुजणा खपनि। अगरि कोई न पूरो सम्झाए त चईंदा बीके वटि इहे ई ज्ञान आहे, डिससर्विस थी वेंदी आहे। प्रदर्शनी में हिकु अहिड़ो चुस्त हुजे जो सम्झाइण वारो गाइड्स खे ॾिसंदो रहे। कोई वॾो आदमी आहे त हुननि खे सम्झाइण वारो बि अहिड़ो सुठो हुजिणो खपे। कमु सम्झाइण वारे खे हटाए ॾियणो खपे। सुपरवाइज़ करण ते हिकु सुठो हुजिणो खपे। तव्हांखे त महात्माउनि खे बुलाइणो आहे न, तव्हांखे त महात्माउनि खे सॾु करिणो आहे। तव्हां सिर्फ़ु बतलाईंदा आहियो कि बाबा हीअं चईंदा आहिनि। उहो ऊच ते ऊच भॻवानु आहे, उहो ई रचयिता बाप आहे, बाक़ी सभु उन्हनि जी रचना आहे, है न। तव्हां सिर्फ़ु बतलाईंदा आहियो बाबा हीअं चईंदा आहिनि। उहो ऊच ते ऊच भॻवानु आहे, उहो ई रचयिता बाप आहे, बाक़ी सभु उन्हनि जी रचना आहे। वरसो बाप सां मिलंदो, भाउ खे वरसो छा ॾींदासीं। कोई बि सुखधाम जो वरसो ॾेई न सघे। वरसो ॾींदा ई आहिनि बाबा। सर्व जी सदगति करण वारो हिकु बाप आहे, उन्हनि खे यादि करिणो आहे। बाप ख़ुदि अची करे गोल्डन एज ठाहींदा आहिनि। ब्रह्मा तंस स्वर्ग स्थापना कंदा आहिनि, शिव जयंती मल्हाईंदा बि आहिनि, परंतु उहे छा कंदा आहिनि इहे सभु मनुष्य भुलिजी विया आहिनि। शिव बाबा ई अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि, वरसो ॾींदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो। लाखों वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे। तिथि तारीख़ सभु आहिनि, इन्हनि जो कोई खंडन करे न सघे। नई दुनिया पुराणी दुनिया अदद खपे। उहो सतयुग जी आयु लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि त कोई हिसाब त थी न सघे, है न। स्वास्तिक में 4 भाग आहिनि। भारत 150 वर्ष हर युग में बाटियो आहे। हिसाब कबो आहे न, उहो माण्हू हिसाब त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। हिन करे कौड़ी तुल्य उन्हनि खे चइबो आहे। हाणे बाबा हीरे तुल्य ठाहींदा आहिनि। सभु पतित आहिनि, भॻवान खे यादि कंदा आहिनि। उन्हनि खे भॻवानु अची करे ज्ञान सां गुल ठाहींदा आहिनि। हाणे बाबा हीरे तुल्य ठाहींदा आहिनि असांखे, है न।
सभु पतित आहिनि, भॻवान खे यादि कंदा आहिनि, उन्हनि खे भॻवानु अची करे ज्ञान सां गुलगुल ठाहींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ज्ञान रत्ननि सां सजाईंदा आहिनि, सभी आत्माउनि खे। पोइ ॾिसो तव्हां छा ठही वेंदा आहियो, तव्हांजी एम ऑब्जेक्ट छा आहे, भारत केतिरो सिरताज हुयो, सभु भुलिजी विया आहिनि। मुसलमान आदि भी केतिरा सोमनाथ जा मंदर लूटे करे मस्जिद आदि में हीरा आदि वञी करे लॻाया। हाणे उन्हनि जी कोई वैल्यू बि न करे सघंदो। केतिरी वॾी वॾी मणियूं राजाउनि जे ताज में रहंदियूं हुयूं, कोई त करोड़नि जी, कोई 5 करोड़नि जी। अॼुकल्ह त सभु इमिटेशन निकिरी पई आहे। हिन दुनिया में सभु आर्टिफिशियल पाई जो सुख आहे, बाक़ी दुख आहे। हिन करे सन्यासी बि चईंदा आहिनि कागविष्टा समान सुख, हिन करे उहो गरबा छॾे वेंदा आहिनि, छॾंदा आहिनि। परंतु हाणे त उहो बि तमो प्रधान थी विया आहिनि, शहर जे अंदरि घुसी विया आहिनि। परंतु हाणे कंहिंखे ॿुधायूं, राजा रानी त आहे न, कोई बि मञंदो न, चईंदा सभिनि जी पंहिंजी पंहिंजी मत आहे, जो चाहे सो करो। संकल्प जी सृष्टि आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाप गुप्त रीति पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि। तव्हां केतिरो सुख भोगता आहियो। ॿिए धर्म बि पिछाड़ी में जॾहिं वृत्ति खे पाईंदा आहिनि, तॾहिं लड़ाई आदि खिटपिट थींदी आहे। पोणो समय सुख में रहंदा हुया, हिन करे बाप चईंदा आहिनि तव्हांजो देवी देवता धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे न। बाबा चईंदा आहिनि ॾिसो हाणे तव्हां ॿार बाप गुप्त रीति पुरुषार्थ कराईंदा रहंदा आहिनि ॿारनि खे। बाबा तव्हां केतिरो सुख भोगंदा आहियो। ॿिया धर्म वारा पिछाड़ी में जॾहिं वृत्ति खे पाईंदा, तॾहिं लड़ाई आदि खिटखिट थींदी आहे। पोणो समय त सुख में रहंदा आहिनि, इन करे बाप चईंदा आहिनि तव्हांजो देवी देवता धर्म केॾो सुख ॾियण वारो आहे। असां तव्हांखे विश्व जा मालिक ठाहींदा आहियूं। ॿिया धर्म स्थापक कोई राजा ई न स्थापना कंदा आहिनि, उहे सदगति न कंदा आहिनि, ईंदा आहिनि सिर्फ़ु पंहिंजो धर्म स्थापना करणु। उहो बि जॾहिं अंत में तमो प्रधान ठही वेंदा आहिनि, त पोइ बाप खे अचिणो पवंदो आहे सतो प्रधान ठाहिण लाइ। तव्हां वटि सैकड़ो मनुष्य ईंदा आहिनि, परंतु कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाबा खे लिखंदा आहिनि फलानो ॾाढो सुठो सम्झे थो, ॾाढो सुठो आहे। बाबा चईंदा आहिनि कुझु बि सम्झो न, अगरि सम्झी वञे बाबा आया आहिनि, विश्व जो मालिक ठाहिनि था, बसि उन समय मस्ती चढ़ी वञे, फॉरन टिकट वठी करे भॼे। परंतु ब्राह्मणनि जी चिठी त ज़रूरु लाहिणी पए न बाप सां मिलण लाइ। बाबा खे पहचाने वठे त मिलण बग़ैर रही न सघे, हिकदमि नशो चढ़ी वञे। जंहिंखे नशो चढ़ियो हूंदो उहो अंदरि में ॾाढी ख़ुशी रहंदी, उन्हनि जी बुद्धि मित्र संबंधनि में भटकंदी न, परंतु ॾाढनि जी भटकंदी रहंदी आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र ठहिणो आहे ऐं बाप जी यादि में रहणो आहे। ॾाढो आहे, ॾाढो सहज। अगरि बाबा सां उहो प्रीत बुद्धि हुजे त, अगरि बाबा जो इन ज्ञान जो ज्ञान खे अगरि सम्झिया आहिनि त ॾाढो सहज आहे। जेतिरो थी सघे बाप खे यादि करो। जीअं ऑफिस में छुट्टी वठंदा आहिनि, वैसे धंधे सां छुट्टी पाए करे 1-2 ॾींहं यादि जी यात्रा में वेही रहो। घड़ी घड़ी यादि में वेहण लाइ सुठो सॼो ॾींहुं विर्त रखी छॾो बाबा खे यादि करण जो। जेतिरो जमा थी सघंदो आहे, केतिरो जमा थी वेंदो। विक्रम बि विनाश थींदा। बाप जी यादि सां सतो प्रधान ठहिणो आहे। सॼो ॾींहुं पूरो योग त कंहिंजो लॻी बि न सघे, माया विघ्न विझंदी रहंदी आहे। पोइ बि पुरुषार्थ कंदे कंदे विजय पाए वठंदो आहे। बसि अॼु जो सॼो ॾींहुं बगीचे में वेही बाप खे यादि कंदासीं। खाइण ते बि बसि बाप जी यादि में वेहींदासीं। हीअ महिनत आहे। असांखे पावन ज़रूरु ठहिणो आहे, महिनत करणी आहे, ॿियनि खे बि रास्तो ॿुधाइणो आहे। बैच त सभिनी ॾाढी सुठी चीज़ आहे। रास्ते में आपस में बि ॻाल्हि कंदा रहंदा आहियो त ॾाढा अची करे ॿुधंदा, है न।
रास्ते में अगरि तव्हां हेॾे होॾे वञो था ऐं चओ भई बाबा हीअं चई बाबा हीअं चई त बि माण्हू ॿुधंदा। बाबा चईंदा आहिनि वैसे बि माण्हुनि खे ॿियनि जी ॻाल्हियूं ॿुधण जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो बसि बैच मिली वियो त असां मैसेज मिली वियो त असांजी रिस्पॉन्सिबिलिटी छुटिजी वई। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो बसि मैसेज मिली वियो त असां रिस्पॉन्सिबिलिटी सां छुटिजी वियासीं। अंत में कोई असांखे ईअं त न चईंदो की तव्हां ॿुधायो न। अच्छा, मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार धंधे आदि सां जॾहिं छुटी मिले त यादि में रहण जो व्रत वठिणो आहे। माया ते विजय प्राप्त करण लाइ यादि जी महिनत करणी आहे। ॿियो आहे ॾाढे नम्रता ऐं प्रेम भाव सां मुस्कुराईंदे हुए मित्र संबंधियुनि जी सेवा करणी आहे। उन्हनि में बुद्धि खे भटकाइणो न आहे। प्यार सां बाप जो परिचय ॾियणो आहे। वरदाना हलंदे फिरदे फरिश्ते स्वरूप जो साक्षात्कार कराइण वारा साक्षात्कार मूर्त ठहूं। जे शुरू में हलंदे फिरदे ब्रह्मा गुम थी करे श्री कृष्ण ॾेखारे ॾींदो हुयो ब्रह्मा में। ये साक्षात्कार सभु कुझु छुड़ाए ॾिनई। जे हलंदे फिरदे ब्रह्मा गुम थी वेंदा आहिनि श्री कृष्ण ॾेखारे में ॾींदा आहिनि। साक्षात्कार सभु कुझु छुड़ाए ॾिनई। ईअं साक्षात्कार द्वारा हाणे बि सेवा थिए। जॾहिं साक्षात्कार सां प्राप्ति थींदी त ठहिण जे बिना रही न सघंदा। इन करे हलंदे फिरदे फरिश्ते स्वरूप जो साक्षात्कार करायो। भाषण वारा ॾाढा आहिनि लेकिन तव्हां भासना ॾियण वारा ठहो तॾहिं सम्झदा इहे अल्लाह लोग आहिनि। है न, भाषण ॾियण वारा ॾाढा आहिनि लेकिन असांखे छा करिणो आहे, भासना ॾियाराइणी आहे। तॾहिं असां अल्लाह लोग कहलाईंदासीं। स्लोगन आहे सदा रूहानी मौज जो अनुभव कंदा रहो त कॾहिं बि मूंझदो न। सदा रूहानी मौज जो अनुभव कंदा रहो त कॾहिं बि मूंझदो न। मनसा अव्यक्त मास जो स्लोगन आहे पंहिंजी शक्तिशाली मनसा द्वारा प्रकाश ॾियण जी सेवा करो। हाणे पंहिंजी दिलि जी शुभ भावना अन्य आत्माउनि ताईं पहुचायो। साइलेंस जी शक्ति खे प्रत्यक्ष करो। हर हिकु ब्रह्मण ॿार सां इहे साइलेंस जी हर हिकु ब्रह्मण ॿार में इहा साइलेंस जी शक्ति आहे। सिर्फ़ु इन शक्ति खे मन सां तन सां इमर्स करो। हर हिकु ब्रह्मण ॿार में इहा साइलेंस जी शक्ति आहे। हर हिकु ब्रह्मण ॿार में इहा साइलेंस जी शक्ति आहे। सिर्फ़ु इन शक्ति खे मन सां तन सां इमर्स करो। हिकु सेकेंड में मन जे संकल्पनि खे एकाग्र करो त वायुमंडल में साइलेंस जी शक्ति जे प्रकम्पन स्वतः ई फैलदा रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।